इंसानियत तोखे हिदायत जी ज़रूरत आहे जेको हिदायत ताईं पोइ त अच मां तोखे महबूब मोहम्मद नूर करे थो ॾियां जॾहिं महबूब करीम आया त महबूब जे आमद खां अॻु में किताब लिखियो आहे त एतिरा ॾुकार हुया जो वणनि जूं खलूं लही चुकियूं हुयूं वण जी सुञाणप कान पई थिए त ही बबर जो वण आहे ही ॿेर जो वण आहे ही टालीअ जो वण आहे इहा सुञाणप कान पई थिए रस्ता टही चुका हुया वाहियूं ऐं जेके मतिलबु त नहरियूं हुयूं उहे बंदि थी चुकियूं हुयूं जॾहिं महबूब आया त ॾुकर ख़तम थिया शुक्र आया उन हबीब जे आमद ऐं तशरीफ़ आवरीअ में मियां हाजी अली मोहम्मद ऐं ॿिया जेके ॻोठ वारा गॾियल सभिनी हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हायो आहे अल्लाह ताला उन्हनि खे शाद ऐं आबाद फरमाईंदो जेको महबूब जो मीलाद कंदो अल्लाह ताला हुनजा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमाईंदो ऐं हर कम जी इब्तिदा अल्लाह जे पाक कलाम सां थियणु घुरिजे ऐं हिन वक़्तु मां कंहिंखे पवंदो सॾु कयां थो त वरी असांखे हेठि मथे करणो पवंदो मां 2-3 आयतूं तिलावत करियां थो पोइ वधाई सॻोरा ईंदा जेके गज़ल ॿुधाईंदा ठीकु आहे ॿियो को वधाई आहे हिन राति मां पढ़ां उन खां बाद में जेको आहे सो वॾा मदाही में गज़ल पढ़नि त मां निमाज़ पढ़ां ऐं साईं खे जेको आहे सो जल्दी अची अचे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सच्चो सल्लल्लाहु अलैका या أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا سبحان الله ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة سبحان الله وأبشروا بالجنة التي كنتم توعدون سبحان الله سبحان الله نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم
تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم آمنت بالله صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين अजीज दोस्तों ही हुयो हाफिज साहब जंहिं अव्हां खे अल्लाह जे पाक कलाम जूं चंद आयतूं ॿुधायूं। हदीस शरीफ़ में अचे थो त नबी साईं फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े ते हिकिड़ा ॿ माण्हू अल्लाह जे दरबार में हाज़िर कया वेंदा। महशर जे मैदान में रब करीम उन्हनि खे हुकुम फरमाईंदो तो मुंहिंजा ॿारड़ा तव्हां ॿिन्ही खे मां बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में थो मोकिलियां। हू चवंदा त मुंहिंजा मौला असां में त को अहिड़ो ग़फ़ार ऐं किरदारु कोन हुयो, भला असांखे इहा ॻाल्हि ॿुधाए त तो असांखे बग़ैर हिसाब किताब जे तूं जन्नत में छो पियो मोकिली? रब करीम फरमाईंदो वाकई तव्हांजो ॿियो को बि अमल कोन हो, पर तव्हां ॿिन्ही जो नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूं वाइदो कयो आहे, मूं पंहिंजे रबूबियत जो कसम खणी चयो आहे त जंहिं बि मुंहिंजे महबूब जे उम्मतीअ जो नालो मुहम्मद या अहमद हूंदो मां हुनखे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल कंदुसि। हीअ महबूब जो महिरबानी। मां हिकिड़ी नात तव्हांखे ॿुधायां, पोइ ॿ नातियूं या टे नातूं मियां हाकिम ग़ुलाम रसूल जूं थींदियूं, उन खां पोइ में साईं जो वाइस थींदो, छो त काफ़ी देरि थी वई आहे, साईं बि घणो थकल आहे ऐं तव्हां मुहबत सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे हिकिड़ी नात ॿुधायां। पुनल पार तू थई हाय मेरे मोमिनने तू ओ सोना साईं बोधन आई बोधन के नन्हे जो पुनल पार तू थई पुनल पार तू थई। हिन गज़ल में महशर जे मैदान जो ज़िक्र आहे। छा जो ज़िक्र आहे? महशर जे मैदान जो ज़िक्र आहे। दिलि जे हुज़ूर सां ॿुधजां। ओ जहीं दीन सालिह हाय हड़ई धार थींदा जहीं दीन सालिह हाय हड़ई धार थींदा हड़ई हिक तरफ़ ही हाय गुनहगार थींदा हड़ई हिक तरफ़ ही हाय गुनहगार थींदा ओ तोड़े क्यों तकी जूं अखियूं आजिज़न जो पुनल पार तू थई पुनल पार तू थई। ओ तोड़े क्यों तकी जूं अखियूं आजिज़न जो पुनल पार तू थई पुनल पार तू थई। हाय मेरे मोमिनने तू ओ सोना साईं बोधन आई को
पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ कजा कुर्बतन सां है पगदार तूं के कजा कुर्बतन सां है पगदार तूं के जनी खे जन्नत खां है रिज़वान रोके जनी खे जन्नत खां है रिज़वान रोके ओ कंदो के रूपूरूं उमेदूं नन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई है मिड़न मोमिनन जूं ओ सुण साईं ॻोझन किनन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ताज पातल नबियन खे तोड़े हूंदा ताज पातल है नबियन खे तोड़े हूंदा ताज पातल है नबियन खे तोड़े सभई कर खां पिया है कंबंदा किरोड़े सभई कर खां पिया है कंबंदा किरोड़े ओ आवाज़े मोहम्मद निगाहूं नबियन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ नबी साईं निगाहूं नबियन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ खतादार रोवने त तूं खुश न थींदे खतादार रोवने त तूं खुश न थींदे ॿुधी वार रुअंदो है उन महल ईंदे ॿुधी वार रुअंदो है उन महल ईंदे ॿुधी वार रुअंदो है उन महल ईंदे ओ हुजे हथ में चीटूं हुसैन हसन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ हुजे हथ में चीटूं हुसैन हसन जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ दोलावन दुखने जा है हीउ ॾींहं खुटदा दोलावन दुखने जा है जॾहिं ॾींहं खुटदा दोलावन दुखने खां ओ दोलावन दुखने जा है हीउ ॾींहं खुटदा गुलामे नबी है गुनहगार छुटंदा गुलामे नबी है गुनहगार छुटंदा ओ थींदो दाद सड़ंदियूं दिलियूं दुश्मननि जूं पुनल पार तूं थई पुनल पार तूं थई ओ थींदो दाद सड़ंदियूं दिलियूं दुश्मननि जूं अखियुनि साण मेड़िया अखियुनि सां
मेरा मां पंहिंजे अंगण खे अल्लाह साईं आनींदो मुंहिंजे सजण खे अखियुनि साण मेरा अखियुनि साण मेरा मां पंहिंजे अंगण खे अल्लाह साईं आनींदो सुभाणे सजण खे अखियुनि साण मेरा अखियुनि साण मेरा। अज़ीज़ो दोस्तो, हिन वक़्तु बिना देर जे असां सिंध जे मशहूर ऐं मारूफ़ नात ख़ाननि खे जेके सिंध जे मशहूर ऐं मारूफ़ नात ख़ान मियां जानड़ फ़क़ीर अबड़े जा साथी मियां ग़ुलाम रसूल ऐं मियां रहतनि या त घर में वेठा ॿुधनि या त सुता पिया आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करियो, महिमान बि काफ़ी अगरि ॾिठासीं त दस्तरखान ते अलाह साईं हाज साहिब जन खे गंज ॾिनो आहे, उते काफ़ी मौजूद हुया, पर हिते घटि पिया नज़र अचो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुनई कथे थी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह। उहे दुनिया में कदे ओ ज़लील न थी सघंदा, उहे दुनिया में कदे ज़लील न थी सघंदा, जनी चयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सलवात शरीफ मौलाना। मिठा पढ़ी सलवात मारा, अजमलो फुल मायो मिठा पढ़ी सलवात मां, अजमलो फुल मायो मिठा पढ़ी सलवात मां। मिठो थी मिसरी वञे तॾे, मुंहुं मिठो थी मिसरी वञे तॾे, मुबारक निकिरी वञे जॾे, मुबारक निकिरी वञे जॾे, या मोहम्मद वातमा वेही अजमत फुल मायो मिठा पढ़ी सलवात मां, वेही अजमत फुल मायो मिठा पढ़ी सलवात मां। मिठो थी मिसरी वञे तॾे, मुंहुं मिठो थी मिसरी वञे तॾे, मुबारक निकिरी वञे तॾे, मुबारक
सलवात पंहिंजो पको यार यकीनो पंहिंजो पको यार यकीनो पंहिंजो पको नहीं हो सकता है कोई और मिठा मैं कुल कायनात जदीद सती बहु की ज्यादा और मिठा तेरे सूरत वखी दुनिया से तू चल में तेरा चकोर मिठा छोटे सन तू मिलल गिला नहीं हो बना है तेरा मशहूर मिठा को खाने खान हुजे जदो साईं तदो सब कुछ वो घर दुश्मन पाकिस्तान हुजे तखे लहरो ना है मीरा लबूर गुलाजी मस्ती जो साईं हुजे पको यार यकीनो पंहिंजो पको यार यकीनो इंशाअल्लाह ठरंदो थींदो इंशाअल्लाह मिठा पढ़ी सलवात वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मिठो थी मिसरी वञे तॾहिं मुंहुं मिठो थी मिसरी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं मोहम्मद मायो मिठा पढ़ी सलवात वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात जाम नबी पका हिजरे ईंदो जाम नबी पका हिजरे ईंदो जाम नबी पका तब सबब थींदो ॾींहं हाज़िरी तूं हर साल वञी इहो विर्दु वज़ीफ़ो कामिल कर ॾिस कीअं नथो बीहल गिलाल वञी हिक तस्वीर अगरि जे पढ़ंदो रही नेठि ॾिसंदे अखेल जो पाल वञी सदके रब बख्श ॾेसी तोरे लोही को सख्त तमामे हे मिरल गिला लुबी तेरा संग दर तेरे गोलियां दब गुलामे जाम नबी पका हिजरे ईंदो जाम नबी पका हिजरे ईंदो नूरानी वंड बाह मदींदो नूरानी वंड बाह मदींदो नूरानी वंड बाह मदींदो बोला भयो खैरात बेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात वेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मिठो थी
कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां बेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां दरदा हुजूर जे सदके लही जा दरदा हुजूर जे सदके लही जा दरदा हुजूर जे महबूब जे पाक दूध करे रब हर मुश्किल खे तारींदो तुंहिंजे चेहरे में अज़ान मखूदो कॾहिं शकिल न बोला खारींदो तुंहिंजो मीर लॻेला लदरूद करे रब बाझ सवेरो तारींदो जन्नत दा हकदार जेको तेरी दार सुजान नहीं ओ तो जग दे विच ख्वारे नबी दामन मीरल गलान उदे रखी गन पारे दरदा हुजूर जे सदके लही जा दरदा हुजूर जे सदके लही जा बेगया कमेरा कुलाई सही जा बेगया कमेरा कुलाई सही मिठा पढ़ी सलवात मां बेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां मिठो थी मिठी वञे तॾहिं मोह मिठो थी मिठी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं बेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां बेही अज मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां असां ते आहे इनायत अजरा असां ते आहे इनायत अजरा असां ते महबूब जगाई दे नालो के सरकार सगो तथे सारी महफिल ठहंदिया ये आशिक इस्मत राज़ी हिने ये बाग में बुलबुल ठहंदिया बस दो लक दी बाहे मीरा मदाही नालो त बिल्कुल ठहंदिया असां ते आहे इनायत अगर असां ते आहे इनायत ते मिली रब मिठा पढ़ी सलवात मां बेही
मायो मिठा पढ़ी सलवात मां यार भयो जोड़ी हो गुज़री जोड़ी हो गुज़री समुदार बहार मिठा महबूब जकू मंजूर करे नहीं आविया उल्ट दलाल मिठा कर आशिक मीरल गिलाल है दुनिया ते ज़ाहिर मिसाल मिठा जोड़ी हो गुज़री यार भयो जोड़ी हो गुज़री यार भयो तो कयम नहीं सुखी जो का अर्ज़ कयम मिठा पढ़ी सलवात मां वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां मिठो थी मिसरी वञे तॾहिं मोह मिठो थी मिसरी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं इसम मुबारक निकिरी वञे तॾहिं या मोहम्मद मायो मिठा पढ़ी सलवात मां वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां नूरी नज़र थी अदा तॾे नूरी नज़र थी अदा तॾे गिलाल जे कलम खणी तॾे मियल गिलाल जे कलम खणी तॾे मायो मिठा पढ़ी सलवात मां वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां मिठो थी मिसरी वञे तॾहिं मोह मिठो थी मिसरी वञे तॾहिं मुबारक निकिरी वञे तॾहिं इसम मुबारक निकिरी वञे तॾहिं मोहम्मद वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां वेही अॼु मज़ो कुल मायो मिठा पढ़ी सलवात मां जहरी महला मके में मुर्दा साई अचिया जहरी महला मके में मुर्दा साई अचिया संसार सॼे में संसार सॼे में संसार सॼे में बदार गरचिया जहरी महला मके में मुर्दा साई अचिया जहरी महला मके में मुर्दा साई अचिया
मके में बुढ़ा साईं अची विया कमी आहे कान तारे पूरे पाकिस्तान असद मुबारक मुल्क घर अपने विच जशन आला अजीम करा बह अपने सजन दे पेरा दी कनू मैं तो अपना पूरा प्रेम करा रख दिल विच यार दी सूरत नी जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया सारा सजे में संसार सजे में बड़ा रंग रचिया जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया जहरी महला मके में मुद्दा साईं अचिया अखी पर ना खोले मिठू बाजू बोले फकीर पर ना खोले मिठू बाजू बोले फकीर पर ना खोले सुभान अल्लाह इतबार आके फूक दिया फिलहाल उनखे हिन ॻाल्हि ॾे कोने खां ख़याल दस कवारनि जो सवाल आप ढल घट पूरो कंदो जो थोड़ो पर्दो परे थिन के तो ॼणो ककर मां चट जनाब जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया संसार सजे में बड़ा रंग रचिया जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया जहरी महला मके में बुढ़ा साईं अचिया उठियूं करम जूं ककियूं ॾाढियूं ॾह खे पकिड़ियूं उठियूं करम जूं ककिड़ियूं ॾाढियूं ॾह खे पकिड़ियूं उठियूं करम जूं ककिड़ियूं सुभान अल्लाह खुशिया जी मुखे खैर बियो अल्लाह थो ॼाणे जाॾे मोहब महेसर जो दिल ताॾे थी ताणे चल अॼु या सुभाणे हिकु ॿियो भेरो बि भली अचनि
वो फिर ताज शफायत दा यासीन दा फिरा पा खड़सी शान मेरी माही दात शम्स कमर जिता शम्स कमर शर्मा करसी खुद अल्लाह साईं सलवाता परसी जद मुख तू गुंडला खड़सी हजरत आदम ला ईसा ताईं कुल अंबिया शीश ना खड़सी मादा गल बसर दा कदरा पाके सब दुनिया दा हुस्न मिटा खड़सी बदकार उम्मत दे खातर बसा रहमत दा मीह बरसा खड़सी उजू करमाजू ककियो दाढू ॾह खे पकियो उजू करमाजू ककियो दाढू ॾह खे पकियो खुद ताई हलीमा रुजू दीन ते बकियो खुद ताई हलीमा रुजू खीरा जो बकियो खुद ताई हलीमा रुजू दीन ते बकियो खीर न खुटी सगो खीर न खुटी सगो खीर न खुटी फुल थिया जहरी महला मके में मुहदा साई अचिया जहरी महला मके में मुर्गा साईं अचिया संसार सजे में संसार सजे में संसार सजे में बड़ा रंग रचिया जहरी महला मके में मुर्गा साईं अचिया जहरी महला मके में मुर्गा साईं अचिया ठीक है जो जावा चली सरगत धावा वधीका जो जावा तरी सरगत धावा वधीका जो जावा अल्लाह जी कुदरत याद आई जह जगह रही रब कसम खड़े वहाँ तुझी अजमत याद आई शब रोज तमीरल गिलालत मिठड़ा तुझी रहमत याद आई महबूब जुमात छुट गई हर आधार कनू नहीं लोर दवा दी हुन काई का घुरजता बीमार कनू शफा मीरल गिला लिखु थी गई है रब जाने तेरे दीदार कनू ठीका है जो जावा चली सरगत धावा ठीका है जो जावा चली सरगत धावा जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया संसार सजे में संसार सजे में संसार सजे में बड़ा रंग रचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया लथी लोक जी तंगी रंग लाता रंगी लथी लोक जी तंगी रंग लाता रंगी लथी लोक जी तंगी रंग लाता रंगी का घर का खुशियां तेरा तेरा आई कंगी
मके में मुर्दा साईं अची विया गंजू खैर मिजोवा पाओ न शेर मिजोवा गंजू खैर मिजोवा पाओ न शेर मिजोवा आदमी अब्दुल रहीम मिठो मीरो मिजोवा आदमी अब्दुल रहीम मिठो मीरो मिजोवा दामन दामन सफा दामन दामन सफा दामन दामन जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया संसार सजे में संसार सजे में संसार सजे में बदार घर अचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया जहरी महला मके में मुर्दा साईं अचिया घड़ियों ख़त्म थी चुकियूं आहिनि असांखे जंहिं शख़्सियत जो इंतज़ार हुयो असांजा साईं मस्जिद शरीफ़ में पहुची विया आहिनि दोस्तनि खे भाइरनि खे गुज़ारिशात मुहबत सां अक़ीदतमंदीअ सां एहतराम सां हिकिड़ो भेरो नारो लॻायो नारे तकबीर इहो नारो मज़ो कोन थो करे अञा मतिलब त को फुट ॾेढ मथे नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर जश्न ईद मिलादुन नबी हज़रत अल्लामा साईं नाले मिठो साईं जमात अहले सुन्नत माशाअल्लाह तव्हां ट्राक लगा पिया मां हर कोन पियो सुस्त थियां अज़ीज़ दोस्तो रबीउल अव्वल शरीफ जो महीनो आहे अल्लामा अली कारी जा अगरि ॿ शेर थे तव्हांखे ॿुधायमि पर ईअं हलंदे हलंदे विसरी विया अल्लामा अली कारी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो गुलाम आहे जेको हींअर बि जन्नतुल मुअल्ला में जेको मदफून आहे मके पाक में पाण फरमाइनि था त लिहाज़ शहर फिल इस्लाम अफ़दल रबीउल अव्वल शरीफ इस्लाम जे अंदर तमाम घणो अफ़ज़ल आहे व मनक़बहू तफूक अल शुहूरी सभिनी महीननि जे मथां हिन जो मनक़ब हिन जो दर्जो बुलंद आहे रबीउन फी रबीइन फी रबीई व नूरुन फौक नूरिन फौक नूरी अब आप दुनिया जे अंदर पहिरीं पहिरीं बहार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे हा साईं महबूब जे अचण जे करे हुज़ूर जे आमद ऐं तशरीफ़ आवरीअ जे करे सॼो जग जहान रोशन थियो तुंहिंजूं असांजूं इज़तूं बचियूं उन हबीब मदनी ताजदार जो तव्हां मीलाद मल्हायो आहे महबूब जे मीलाद में आया आहियो अल्लाह ताला तव्हां जूं दिल जूं नेक तमन्नाऊं रब तव्हां जूं पूरियूं फरमाईंदो भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव साईं जन खे बि गुज़ारिश कजे थी त महिरबानी करे स्टेज ते अचनि हीअ विलादत जो ज़िक्र ख़ुदि महबूबन करीमन पाण बि पंहिंजे ज़ुबान सां फरमायो आहे हदीसुनि में अचे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अब्बास हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायईं त नबी पाक जन हिकिड़ो भेरो आया पाण फरमायो त मां बाल अक़वामिन तालू फी नसबी उन कौम जो छा हाल थींदो जेके मूं मुहम्मद जे नसब में तालू था कनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथी बीठा पाण फरमायो त मन अन मां केरु आहियां माण्हुनि चयोसीं तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जा रसूल आहियो अल्लाह जा तव्हां रसूल आहियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿुधी छॾियो मां मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतलब आहियां अल्लाह ताला जेका मखलूक पैदा फरमाई आहे
उन मखलूक में अल्लाह ताला बहसा कया। हिकिड़ा माण्हू रब अरबी पैदा कया, ॿिया अजमी ॿाहिराड़ीअ जा माण्हू पैदा कया। पोइ इन्हनि ॿिन्ही मां जेका अफ़ज़ल क़ौम हुई अरब, अल्लाह ताला मूं मुहम्मद खे उन्हनि मां पैदा फरमायो। वरी अरब जे अंदरि अल्लाह ताला कबीला कया। छा कया? कबीला कया। उन कबीले मां जेको कुरैश कबीलो हो, अल्लाह ताला मूं मुहम्मद खे उन भले कबीले कुरैश जे अंदरि रखियो। वरी कुरैश जा कबीला थिया। उनमें भलो जेको कबीलो हुयो उहो बनु हाशिम जो हो। अल्लाह ताला मूं मुहम्मद खे उन बनु हाशिम जे कबीले में रखियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां हज़रत इब्राहिम पंहिंजे बाबे इब्राहिम जी दुआ आहियां ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां ऐं मां मुहम्मद मां पंहिंजे अमर जो उहो ख्वाब आहियां जो मुंहिंजी अमर ख्वाब में ॾिठो हुयो त मुंहिंजो महबूब मदनी ताजदार दुनिया जे तख़्ते ते आयो आहे। जो महबूब जे अचण जे करे दुनिया त रोशन थी आहे, पर अम्मा साइण मके पाक में शाम जो महलाकू पई ॾिसे। नबी साईं जन पंहिंजो नसबनामो बयानु कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ओ मथां खां वठी हेठि ताईं नसबनामो बयानु करे पाण फरमायो त मां मुहम्मद बिन अब्दुल्लाह आहियां। इन मां मालूम थियो त विलादत जो ज़िक्र मुंहिंजे महबूबन करीमन पाण फरमायो आहे। हदीस में अचे थो त सहाबी सगोरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हिक ॿिए खे फरमाईंदा हुआ त अचो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ज़िक्र कयूं, नबी साईं जे आमद ऐं तशरीफ़ आवरीअ जो ज़िक्र कयूं। हज़रत काब अहबार फरमाए थो त मां तौरात जा ऐं इंजील जा हवाला माण्हुनि खे पेश कंदोसि, ॿुधाईंदो हुउसि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं वसफ़ूं, हुज़ूर जे उम्मत जूं वसफ़ूं मूं तौरात में इंजील में हिन तरह पढ़ियूं आहिनि। पोइ पाण ॿुधाईंदो हो त उहो हबीब जंहिंजो मुल्क शाम हूंदो, जंहिंजो मुल्क शाम हूंदी ऐं उहो वॾी इज़त वारो नबी हूंदो, उनजी उम्मत अल्लाह जो तमामु घणो हम्द कंदी। उनजी उम्मत ईअं सिफ़ूं ॿधी रब जी निमाज़